अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भली कर। नाज़रीन, इंतहाई अहम मुल्क जो इशू मुआशी सूरत हाल मुल्क जी मईशत, आवाम ते महांगाई जो दबाव, नई मथां हुकूमत ऐं उन जा नवां फ़ैसिला, पर उहे समूरा फ़ैसिला IMF सां लाज़मी तौर ते त गॾियल आहिनि। IMF सां स्टाफ सतह ते हुकूमत जो नओं मुआहिदो थियो आहे। उन में जेके मुख़्तलिफ़ मामला तइ थिया आहिनि, जंहिंमें बिजली ऐं गैस जूं क़ीमतूं वधायूं वेंदियूं, टैक्स नेट में इज़ाफ़ो कयो वेंदो ऐं जेके मुआहिदो थियो आहे उन जो एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जी मंज़ूरी खां पोइ पाकिस्तान खे 1.1 अरब डॉलर्स जी हतमी क़िस्त जारी कई वेंदी। हाणे ही जेको मुआहिदो थियो आहे ऐं इन खां अॻु में जेको स्टैंड बाय अरेंजमेंट मुआहिदो हो, उन जो जेको टाइम आहे ख़तमु थियण जो, उहो 12 अप्रैल आहे ऐं अप्रैल में ई जेकी बोर्ड जो आहे उहो इजलास थींदो, जंहिंखां पोइ हुकूमत खे क़िस्त जारी कई वेंदी। असीं इन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त मुल्क जी मुआशी सूरत हाल, अवाम जेको हर तरफ़ ॾांहुं दाहूं करे रहियो आहे, नई हुकूमत कीअं थी हिन मामले खे हैंडल करे, हुकूमत पारां जेकी नई बजट पेश कई वेंदी, उहा IMF जा जेके मुतालबा आहिनि, IMF जी जेकी पॉलिसी आहे उन जे मथां केतिरो दबाव हूंदो, टैक्सिस जेके आम दुकानदार हुजनि उन्हनि जे मथां केतिरो वधायो थो वञे, बिजली गैस जूं क़ीमतुनि जो आवाम जे मथां केतिरो दबाव पए थो। वज़ीर आज़म इन हवाले सां संदसि चवणु आहे त सख़्तु फ़ैसिला करणा पवंदा ऐं IMF खां वधीक हिकु प्रोग्राम घुर्बल आहे ऐं उनखां पोइ हिन जेकी IMF खां जिंद छॾाई वेंदी। इन अहम मामले ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांजा माहिर जो पैनल असां सां गॾु आहे, उहो IMF जे ऐं हुकूमत जे मुआहिदे खे कीअं थो ॾिसे, उन जा मईशत ते कहिड़ा असर पवंदा, इन अहम मामले ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे इंजीनियर अब्दुल जब्बार मेमून साहब, मुआशी माहिर आहिनि ऐं इन मामले खे बख़ूबी बहितर अंदाज़ में ॾिसनि था ऐं इन्हनि जो तमामु वसी तजुर्बो शामिलु आहे। डॉक्टर मोहम्मद अली पाशा साहब असांखे जॉइन कयो आहे, मुआशी माहिर आहिनि। डॉक्टर नवेद अहमद शेख साहब मुआशी माहिर आहिनि, उन्हनि बि जॉइन कयो आहे। ऐं डॉक्टर रहीम बख़ सूमरो साहब मुआशी माहिर आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। इंजीनियर अब्दुल जब्बार मेमून साहब, तव्हां सां ॻाल्हि ॿोल जी शुरूआति था कयूं। हुकूमत ऐं IMF विच में मुआहिदो, स्टाफ सतह जो मुआहिदो थी चुको आहे, कीअं था तव्हां ॾिसो इन सां, इन जा नुक़सानात, इन जा फ़ाइदा अवाम जे हवाले सां, अवाम ते इन जा कहिड़ा असर पवंदा ऐं असांजी मईशत ते इन जा कहिड़ा बहितर ऐं नाकारी असर पवंदा? जबर साहब, तव्हांजो आवाज़ मूं ताईं न पियो पहुचे, शायदि तव्हांजो म्यूट थियल आहे। जी, ओके सर। जी जी म्यूट करे छॾियो। जी जी बिल्कुलु। पाकिस्तान जेको आहे टेवीहनि प्रोग्रामनि मां जेको आहे सो हुनजी हिकिड़ी चइजे त तजुर्बे मां गुज़री चुको आहे ऐं टेवीहनि प्रोग्रामनि जे तजुर्बे खां पोइ बि असांखे अञा बि IMF प्रोग्राम जी ज़रूरत आहे। प्राइम मिनिस्टर जो इहो चवणु त हुन खां पोइ ज़रूरत न पवंदी, मूंखे बिल्कुलु शक शुबहात आहिनि प्राइम मिनिस्टर जे अहिड़े स्टेटमेंट सां। इहे सिर्फ़ु सियासी स्टेटमेंट्स आहिनि। हाणे जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं त हिन मां असांखे कहिड़ो फ़ाइदो थियण वारो आहे। तव्हां पंहिंजे प्रीएम्बल में एनर्जी जूं ॻाल्हियूं कयूं, तव्हां पंहिंजे प्रीएम्बल में कुझु महांगाई जूं ॻाल्हियूं कयूं, त मां कोशिशि कंदुसि त इहो सवले तरीक़े सां सम्झाइण जी, त आख़िर इहो आहे छा। ॾिसो, प्रॉब्लम इहो आहे जो 2018 खां पहिरें जेको आहे सो जॾहिं बि कंहिं मुल्क खे कंहिं कर्ज़ जी ज़रूरत पवंदी हुई, चाहे उहो कमर्शियल बैंकुनि खां हुजे, मुल्कनि खां हुजे या इदारनि खां हुजे, जंहिंमें एशियन डेवलपमेंट बैंक आहे, वर्ल्ड बैंक आहे, IFC आहे, इवन इस्लामिक डेवलपमेंट बैंक आहे, ऐं उन खां पोइ हिकिड़ी तमामु वॾी बैंक जेका चाइनीज़ इनिशिएटिव सां थी, एशियन इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट बैंक। इहे जेके आहिनि से IMF सां मशरूत थियल प्रोग्रामनि जे हवाले सां कमु कोन कंदा हुआ। हिकिड़ी आज़ाना तौर ते इंडिपेंडेंट जेको आहे सो मुल्कनि सां जेको आहे सो कमु कंदा हुआ। हाणे हिकिड़ो लफ़्ज़ शौकत तरीन जे ज़माने में आयो, फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेटिक पाकिस्तान, फ्रेंड्स ऑफ पाकिस्तान, पाकिस्तान जा दोस्त ऐं पाकिस्तान जे जमहूरियत जा दोस्त। ख़ैर पाकिस्तान में त जमहूरियत कोन्हे, मां इन डिटेल में नथो वञा। हींअर असां वटि जेका ऐसा ऑटोक्रेटिक आहिनि, जेको आहे सो हिकिड़ो हाइब्रिड क़िस्म जो सिस्टम आहे। हाणे इहा ॻाल्हि छाकाणि त इन हिते असां हिनखे नथा पाण में मिक्सअप कयूं, पर हाणे इन सॼे हवाले सां जॾहिं IMF जे प्रोग्राम में केरु अचे वेठो 2019 खां पोइ, उन खां पोइ ई जेको आहे सो मुल्क
कमर्शियल बैंकूं ऐं कसीरल जहती इदारा जेके आहिनि से उन मुल्क खे सहकार कहिड़ी सहकार उनखे कर्ज़नि ॾियण जे बारे में उनखे कर्ज़नि जे हिकिड़े मुनासिब हद जे बारे में जेको आहे सो ही हिकिड़ी एडवांटेज क्रिएट थिए थो ऐं हिन वक़्तु IMF इन करे असांजी मजबूरी आहे छाकाणि त IMF सां जेकॾहिं असां एग्रीमेंट नथा कयूं त असांखे $25 बिलियन जेके सेंट्रल बैंक जे तरफ़ां इहे अंग ॾिनो वियो त पाकिस्तान खे $25 अरब खपनि जून 2024 पंहिंजा एक्सटर्नल लाइ रिलेटिव थींदी जॾहिं IMF सां असां कंहिं प्रोग्राम में ईंदासीं हाणे स्टेट बैंक जे चवण मुताबिक़ $12.5 अरब इन मां रोल ओवर थींदा माना उन्हनि कर्ज़नि जो मुदत जेका आहे सा वधाई वेंदी ऐं बाक़ी $अरब जेके आहिनि से वसूल कया वेंदा कुझु मेच्योरिटीज़ आहिनि नंढियूं उन्हनि खे वापसि कनि त रेटिंग ऑफ सॉवरेन कंट्री जी जेका रेटिंग हूंदी आहे उन में काफ़ी रेटिंग जा इदारा आहिनि जिन पाकिस्तान खे डाउनग्रेड करे छॾियो हो पर IMF सां अचण खां पोइ उन्हनि जी उन में कुझु तब्दीली आई आहे इन करे पाकिस्तान खे मुनासिब अघनि ते जेके आहिनि से लोन्स मिलंदा उहो इन करे सवले सिंधीअ में ईअं सम्झायूं त जेकॾहिं को माण्हू जंहिंमें रिस्क इन्वॉल्व घणो थींदो आहे त बैंकूं उनखे वधीक व्याज जे अघ ते पैसा ॾींदियूं आहिनि जंहिंजो रिस्क जेको आहे घटि हूंदो आहे उनखे घटि व्याज ते ॾींदियूं आहिनि जेको हिकिड़ो डिस्काउंटिंग रेट आहे इहा हिकिड़ी मैकेनिज़म आहे जंहिंमें 2%, 3%, 7% ताईं अज़ाफ़ी वरिता वेंदा आहिनि त पाकिस्तान बि उन 7 ऐं 10% वारे मुल्कनि में हाणे अची चुको हो हाणे इन करे जेको आहे सो इन जी अफ़ादियत इहा थी असांखे पंहिंजे मामलात जे बारे में कर्ज़ जेके आहिनि से उन्हनि खे ठीकु करण में जेको IMF जी मदद खपे हाणे ॿी कहिड़ी ॻाल्हि दुरुस्त थी सघे थी ॿी दुरुस्त थियण लाइ त जेके चइजे त रिफॉर्म्स टेवीहनि प्रोग्रामनि में रिफॉर्म्स जूं ॻाल्हियूं थियूं को बि रिफॉर्म कोन थियो ऐं उन रिफॉर्म्स न थियण जे करे अॼु असां वरी हिकिड़े नए प्रोग्राम जूं ॻाल्हियूं था कनि इहे रिफॉर्म्स जेके आहिनि इहे हूंदा आहिनि कंहिं बि पॉलिटिकल ऐं इकोनॉमिक मैनेजमेंट जे गुड गवर्नेंस सां लॻापियल हूंदा आहिनि सुठी हुकूमतुनि सां हूंदा आहिनि ऐं हिन वक़्तु जेको आहे सो जेकॾहिं असां थोरी देरि लाइ ॻाल्हि कयूं पॉलिटिकल इकोनॉमी जो लफ़्ज़ हूंदो आहे उन में पॉलिटिक्स जेका आहे उन जी उहा जहत ॾींदी आहे ऐं सुठी हिकिड़ी स्टेबल गवर्नमेंट्स जेके आहिनि से हिकिड़ी डायरेक्शन ॾींदियूं आहिनि उन डायरेक्शन मुताबिक़ इकोनॉमी हलंदी आहे पर उहा तॾहिं हलंदी आहे जॾहिं पाकिस्तान जहिड़े मुल्क जे मथां बैरूनी एक्सटर्नल दबाव न हुजे असांखे पैसा वापसि बि करणा आहिनि असांखे रोल ओवर बि करिणो आहे असांखे नवां कर्ज़ा वठिणा आहिनि इवन डोमेस्टिक डेट जेको असां वरितो आहे उनखे बि असांखे ठीकु रखिणो आहे ऐं जेको डेफिसिट फाइनेंसिंग आहे वरी हैरान कुन ॻाल्हि आहे त 25,000 अरब रुपया जेके आहिनि से असांखे खपनि उहे हिन वक़्तु जेकॾहिं 287 ते खणूं त उन मां 16,000 अरब पंहिंजो कंपोनेंट जेको आहे तो तव्हांजी एक्सटर्नल लाइबिलिटी में पियो थो अचे 8,900 अरब रुपया पाकिस्तान जे हिकिड़ी कलेक्शन ऐं ख़र्चनि जे विच में तफ़ावत आहे हाणे इहो तफ़ावत बि ज़ाहिराना पूरो करण लाइ एक्सटर्नल कर्ज़ा पिया वरिता वञनि इंटरनल बि वरिता था वञनि पर इहे ॿई कर्ज़ा जेके आहिनि से हिन मुल्क खे जेकॾहिं असां ईअं चऊं ऐं प्लस ॿिनि शराइत सां जंहिंमें एक्सचेंज रेट जो मसइलो आहे त IMF हमेशह हिन हिकिड़ो मार्केट एक्सचेंज रेट ते जेको आहे सो मज़ीद हूंदी आहे IMF हमेशह इंट्रस्ट रेट ते जेको आहे सो जंहिं व्याज ते पैसा वठी करे का इकोनॉमिक एक्टिविटी थींदी आहे कंहिं मुल्क में उन ते बि IMF जो इसरार हूंदो आहे त उहा जेका आहे सा इन्फ्लेशन सां उन जो लॻापियल हुजे इन करे तव्हां ॾिसो त कल्ह मॉनेटरी पॉलिसी जेका आई हुई हिननि ॾींहंनि में उन में इन्फ्लेशन रेट छाकाणि त हिननि चयो त 23% प्लस आहे इन करे 22 ते जेको आहे सो इन खे रखियो वियो हो पर हाणे इहो 22% इंट्रस्ट रेट रखी करे ऐं उन खां पोइ डॉलर खे जेको आहे सो मार्केट रेट ते छॾण जे नतीजे में महांगाई जेका आहे सा पहिरें तो उतां शुरू थिए थी पर पाकिस्तान में जेका महांगाई आहे उन ते जेको हिकिड़ी थ्योरिटिकल या हिकिड़ी चए की किताबी इकोनॉमिक्स जे हवाले सां जेके ॻाल्हियूं IMF चए थी उन्हनि जे अॻियां सघ आहे असांजे माण्हुनि जी त उहे उन्हनि खे सम्झाए सघनि त पाकिस्तान में हर शइ जूं क़ीमतूं वधियूं आहिनि
ऐं इन करे जेको आहे सो इहा इन्फ्लेशन आहे पाकिस्तान में जेको आहे सो ग्रोथ न हुअण जे बराबरि आहे इन करे इन्फ्लेशन आहे पाकिस्तान प्राइमरी सरप्लस सां जेको आहे सो उनखे उन लेवल ते न आंदो आहे जेको हिकिड़ो बैलेंस्ड बजट जे हवाले सां चई सघिजे थो पाकिस्तान में असां पंहिंजा ख़र्चा घटना नथा सघूं पाकिस्तान में असां जेको आहे सो एनर्जी में रिफॉर्म्स न आणे सघिया आहियूं ऐं जेकॾहिं आणण जी कोशिशि कंदासीं त उहे साल खन में उन में को बि अहिड़े क़िस्म जो जादू कोन्हे जो उहे ठीकु थींदा गैस इकोनॉमी जे हवाले सां ऑयल इकोनॉमी जे हवाले सां हर हंधि असांखे तमामु घणा जेके आहिनि से सिलसिला मुश्किल पेश अचे वेठी थोरी देरि लाइ असां ॻाल्हि कयूं त ऑस्टरिटी मेजर तव्हां ॿुधो हूंदो ख़र्चा घटायो इहो ई साॻियो प्राइम मिनिस्टर जेको हाणे आहिनि चयो त आईंदा शायदि पोइ हिननि 16 महीननि जी गवर्नमेंट में त असां आईंदा वॾियुनि गाॾियुनि में न वेहंदासीं अॼु बि टेलीविज़न ते तव्हां ॾिसी सघो था असां ॾिसी सघूं था त 450 SCL जेका हिकिड़े लिटर में जेको आहे सो 1 किलोमीटर बि कोन थी हले उन में वेहनि था विच में एम्बुलेंस आहे पोयां 350 SCL बि हले वेठी प्लस सरकारी तौर ते जेके ऑस्टेरिटी मेजर्स आहे उन्हनि में जेकॾहिं ईअं चइजे त जेकॾहिं यूनाइटेड किंगडम केॾो असांजे मुक़ाबले में मुस्तहकिम मुल्क आहे उन सॼी गवर्नमेंट वटि रुॻो 7-8 गाॾियूं आहिनि हिकिड़ी गवर्नमेंट ऑफ यूनाइटेड किंगडम 7-8 गाॾियुनि जे ऑफिशियल पूल ते हले वेठी सिंध में जेकॾहिं तव्हां ॻणणु ईंदो त तव्हांखे कई हज़ार गाॾियूं जेके आहिनि से जेको आहे सो हिन ब्यूरोक्रेसी ऐं सरकारी अमले जे मातहत नज़र ईंदियूं हाणे जेकॾहिं इन सॼे सूरत हाल में असां पंहिंजी ऑस्टेरिटी खे जेकॾहिं कंट्रोल करण जी कोशिशि कंदासीं त कुझु बचत ज़रूरु थींदी पर मेजर जेको आहे सो IMF जो जेको इसरार आहे हिननि ॻाल्हियुनि ते उहो बिल्कुलु दुरुस्त आहे पर हाणे इहो सिर्फ़ु इसरार न हुअणु खपे IMF खे खपे त पीरियोडिकल जेके आहे से पाकिस्तान जा ऑडिट्स बि करे त पाकिस्तान इन्हनि रिफॉर्म्स हले थो हाणे रिफॉर्म्स छा हूंदा आहिनि थोरी देरि लाइ जेके असां ॻाल्हि कयूं त एनर्जी रिफॉर्म्स में तव्हां ॾिसो त इन में IMF इहो पाकिस्तान खे कोन वेठी चए त तव्हां जेके ग़लति मुआदा कया आहिनि जेके करप्शन जे नतीजे में जेके आहिनि से पावर सेक्टर में आया आहिनि जंहिंमें बिजली खणो त तव्हांखे पैसा मिलंदा तव्हां बिजली न खणो तॾहिं तव्हांखे पैसनि जी अदायगी करणी पवंदी पे कंटे कैपेसिटी पेमेंट्स आहिनि अधु ते हलायो था त अधु पैसा वरी ॾियणा पवंदा ओवर सरप्लस जेको आहे सो इंस्टॉलेशन आहिनि वरी तव्हां चओ था सोलर विझूं त हिकिड़ो टोटली हिकिड़ो क्योस आहे हिकिड़ो तमामु ख़राबियूं आहिनि जंहिं ते IMF जेको आहे मां हिन प्रेस रिलीज़ या प्रेस स्टेटमेंट या हिन जे बारे में कॾहिं बि इसरार थींदे न ॾिठो आहे IMF बि लॻे थो त कुझु अहिड़ा ई वेठी कमु करे त हिननि खे पैसा ॾिए थी पोइ उन्हनि पैसनि जो जेको बि इस्तेमालु आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे मुंहिंजे साम्हूं आहे जेकॾहिं पाकिस्तान में हिकिड़ी पॉलिटिकल स्टेबिलिटी जेका आहे सा जेकॾहिं असां चऊं त थोरी देरि लाइ तव्हां बि ग़लति असां बि ग़लति आख़िर अमेरिकन्स जेको आहे सो इन स्टेटमेंट खे वेरीफाई कयो आहे इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से यानी इकोनॉमीअ खे हिकिड़ो रस्तो ॾियण लाइ इकोनॉमीअ खे ट्रांसपेरेंस तरीक़े सां हलाइण लाइ इकोनॉमीअ में रिफॉर्म्स आणण लाइ जेको आहे सो हिकिड़ी तमामु हिकिड़ी मुस्तकिल क़िस्म जी पॉलिटिकल जेका आहे सा गवर्नेंस खपे जंहिंमें इन क़िस्म जा इंतशारात न हुजनि त फेक इलेक्शन थिया आहिनि कूड़ा इलेक्शन थिया आहिनि भई इन्हनि मुख़्तियारकारनि में असिस्टेंट कमिश्नरनि ॾेई फॉर्म 47 ठाहिया आहिनि त इन ॻाल्हियुनि ते तव्हां ॾिसो त IMF थोरो परे पए थी भॼे अमेरिकन्स चयो आहे त बाबा तव्हांजा मामला जेके अदालतनि में आहिनि त जिते रियल हिकिड़ो प्रेशर आणणु खपे उते कसील जाती इदारा इवन IMF जेको आहे सो पंहिंजो जेको आहे सो माठ कयो वेठो आहे पर थोरी देरि लाइ हलो असां वापसि अचूं उन खां पोइ जेके ॿिया रिफॉर्म्स आहिनि उन जे बारे में IMF जी जेका हिकिड़ी यानी हलंदड़ टेक्निकल ऑडिट्स जेके आहिनि उन जे हवाले सां 3 प्रोग्रामनि में नाकामी पई थी नज़र अचे हाणे हे जेको ॿियो प्रोग्राम हूंदो उन में छा असां पंहिंजा एनर्जी सेक्टर में जेके लॉसिस आहिनि उहे घटाए सघंदासीं छा असां एनर्जी सेक्टर में थियल जेके एग्रीमेंट्स आहिनि जेके सभु करप्शन बेस्ड एग्रीमेंट्स आहिनि जिन जे करे इहे जेको एनर्जी कॉस्ट अचे थी उन खां पोइ हिकिड़ो इकोनॉमिक मेरिट ऑर्डर हूंदो आहे जंहिंमें पावर जनरेशन जेका आहे सा ग्रिड में जेका आहे सा शामिलु थींदी आहे उन जी बि का जेका आहे सा रिफॉर्म जे हवाले सां का टेक्निकल ऑडिट कोन थी थिए गवर्नमेंट त सवले तरीक़े सां पंहिंजी जिल पे थी छॾाए चए थी PIA में 850 अरब पंहिंजो लॉस आहे पर उहो लॉस आंदो कंहिं उन्हनि जा CEOs ऐं उन्हनि जा कलीदी किरदार उन्हनि जा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स उन्हनि जा चेयरमैन्स केरु हुआ इहे सभु सरकारी रखिया पॉलिटिकल गवर्नमेंट्स पंहिंजा माण्हू पंहिंजा गुमाश्ता उन्हनि खे रखियो हाणे ॿिए तरफ़ जेकॾहिं हुकूमत इहा वेठी चए त बाबा पावर सेक्टर जी परफॉर्मेंस ॾाढी ख़राबु आहे चोरी आहे 400 अरब रुपयनि जी कल्ह जेका ॻाल्हि आहे
जी 400 रुपए में चोरी आहे, तव्हांखे रोकियो कयूं त हिन चोरीअ खे वधण ॾियो। बिल्कुलु उन खां पोइ गवर्नमेंट जेकॾहिं इहो थी चए त भई 3000 रुपए महांगी बिजली विकिणी करे असांखे 1700 रुपए मिलनि था, 1300 रुपए पंहिंजो गैप आहे, बिल्कुलु जेकॾहिं आहे गैप त तव्हांखे मना कंहिं कयो आहे त जेको आहे सो सरकारी इदारा तव्हांखे पैसा न ॾियनि या ॾियनि, तव्हांखे मना कंहिं कयो आहे त जेको आहे सो हिकिड़े आम माण्हूअ खे जेकॾहिं तव्हां बिजली मुहैया कयो वेठा त उहा अनइंटरप्टेड हुजे, 8-8 10-10 कलाक 41,000 मेगावाटनि सां खणी करे असां जेको आहे सॼे मुल्क में जेका आहे असां हिकिड़ी लोड शेडिंग ॾिसूं वेठा त सवाल इहो त पैदा थिए त गैस इकोनॉमी जे हवाले सां जेकॾहिं असां ॻाल्हायूं, मां त डायरेक्टर रहियो आहियां हिन में गैस इकोनॉमी में, सुई सदन गैस जो। असां वटि हिन वक़्तु 20% लॉसिस आहिनि गैस जा, माना 20% मीथेन ऐं ईथेन जेका आहे हवा में हली थी वञे। तव्हां पाकिस्तान जे गवर्नमेंटुनि खे कंहिं मना कई त इहो जेको आहे सो पंहिंजो लॉसिस खे ठीकु न कयो। RLNG तव्हां इम्पोर्ट कयो था 4000, असां जेको पंहिंजो MMCF जी गैस पे था 4 BSCF जे बराबरि कयूं, हुन में 20% जो मतिलबु आहे 800, ओतिरी RLNG जी इम्पोर्ट पे था कयूं। जेके असांजी जेके हवा में उड़ंदड़ गैस खे रोकण जे बजाय असां इम्पोर्ट्स पे था कयूं। उन खां पोइ इम्पोर्ट्स करण खां अलावा एॾा त हिननि सॼे सिलसिलनि में तज़ाद आहिनि। बिलावल भुट्टे जे हिन ॻाल्हि ते मां हिनखे आणींदुसि त IMF जेको आहे सो हिन ॻाल्हि ते एतिरा न कयो आहे, पर हिन नए नाणे जे वज़ीर जेको आहे सो इहे ॻाल्हियूं पियो थो करे त भई 313 अरब रुपया, तव्हांजे चेयरमैन पीपल्स पार्टी चयो आहे त 313 अरब रुपया उन्हनि मिनिस्ट्रीज़ ते ख़र्च था थियनि जेके डिवॉल्व थी चुकियूं आहिनि। ऑस्टेरिटी मेजर त इहो आहे सभ खां वॾो। उन्हनि मिनिस्ट्रीज़ खे जेको आहे सेंटर में बंदि कयो, उन्हनि जा हक़ एजुकेशन हेल्थ ही सभु प्रोविंशियल सब्जेक्ट्स आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो हिते आणियो। EOBI खां वठी हर लेबर लेवीज़ जेका आहे हिन वक़्तु 18 अमेंडमेंट में प्रोविंसेस वटि आहे। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त हीउ प्रोग्राम जेको असां वठूं वेठा इहो सिर्फ़ु इन जे करे पियो थो वठिजे असांखे कसीरुल जाती इदारा जेके आहिनि से कर्ज़ ॾियण में वो जेका है सा इंटरेस्ट पैदा कन, या अगर इंटरेस्ट पैदा न कयूं आमादगी नज़र अचे। जी हाँ, बिल्कुल। उन के अलावा एक सही मुल्क में जबर साहब इंतहाई अहम ऐं तफ़सीली तव्हां असांखे इकोनॉमी जे हवाले सां ॿुधाए रहिया आहियो। इंतहाई अहम मालूमात आहे जेको असांजो नाज़रीन बि ॿुधी रहियो आहे। तव्हांजो तमामु वसी हिन हवाले सां तजुर्बो बि आहे। पाशा डॉक्टर पाशा साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी। अच्छा डॉक्टर पाशा साहब, अब्दुल जब्बार मेमन साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, तफ़सीली उन्हनि समीरी सूरत हाल असांखे ॿुधाई। हाणे ॻाल्हि अचे थी बिजलीअ जी, ॻाल्हि अचे थी इन खां मुख़्तलिफ़ जेके ॿिया आहिनि, गैस आहे, पेट्रोल आहे, मुख़्तलिफ़ क़ीमतूं वधाइण जे हवाले सां। पर हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि तव्हां ज़रूरु ॿुधी हूंदी, FBR जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे त उहे जेके पंहिंजी टैक्स कलेक्शन आहे उहा वधाइनि, त तव्हां इन खे कीअं था ॾिसो? जी जी, एक्चुअली साईं जेकी ॻाल्हि कई त हिकिड़ो त पॉलिटिकल इकोनॉमी जी, ॿियो असां वटि अनफॉर्चुनेटली गैप बिटवीन थ्योरी एंड प्रैक्टिस आहे। त जेके वादा पहिरीं थियनि था त IMF जो लोन कीअं असांखे वापसि अदायगी करणी आहे, मगर एक्चुअल ग्राउंड रियलिटीज़ में काफ़ी लूप होल्स आहिनि जेके साईं काफ़ी सुहिणे तरीक़े सां ॿुधाए। हाणे असां अचूं था IMF जो जेको हाणे हिननि तनक़ीद कई आहे FBR ते, त प्रोविंस ऐं फेडरल जी जेकी टैक्स कलेक्शन आहे उन विच में पंहिंजो ब्रिज हिकिड़ो क्रिएट कयो वञे, जंहिंसां हीउ जेको सेपरेटली कलेक्शन थिए थी टैक्स कलेक्शन, उन में काफ़ी लूप होल्स आहिनि, उनखे असां यूनाइटेडली कयूं त जीअं रिज़ल्ट्स बहितर अचनि। उन में उन्हनि मॉडर्न ट्रांसपोर्ट एंड लेटेस्ट जेके कलेक्शन टैक्स कलेक्शन जो प्रोसेस आहे उन ते उन्हनि एम्फेसाइज़ कयो आहे त जीअं वधि में वधि जेको आहे टैक्स जेकी कलेक्शन आहे उहा ट्रांसपेरेंट ऐं बहितर थिए, उन में अकाउंटेबिलिटी हुजे। अच्छा, ॿियो उन्हनि एम्फेसाइज़ जेको कयो आहे त प्रोविंसेस शुड मोर इफेक्टिवली इन टैक्स कलेक्शन थ्रू प्रोडक्शन। जेको टैक्स कलेक्शन ताईं थिए थी त ओतिरी ताईं प्रोडक्शन वधे त जीअं तव्हां टैक्स वधि में वधि कलेक्ट करे सघो। अच्छा, ॿियो अनफॉर्चुनेटली जेको मेन जेको गैप प्रोविंसेस ऐं फेडरल जे विच में जेको गैप आहे उहो वधे इन करे थो जो NFC अवार्ड्स में हिकिड़ा इशूज़ अचनि था, जंहिंते NFC अवार्ड में जीअं तव्हांखे ख़बर आहे त पॉपुलेशन बेस जे हिसाब सां उन्हनि खे पैसा मिलंदा आहिनि। त पॉपुलेशन जे हिसाब सां पंजाब खे घणो असां फैसिलेट करे थो फेडरल, पर जेतिरो रेवेन्यू जनरेट असांजो सिंध करे थो ओतिरो उनखे फैसिलिटेट नथो करे इकोनॉमिक डेवलपमेंट एंड ग्रोथ जे करे। त जेसिताईं उहो गैप फुलफिल न थींदो तेसिताईं मां नथो सम्झी सघां त
असां में जेको फेडरल ऐं प्रोविंस में जेकी हारमनी पैदा करणु चाहे थी IMF त डेटा जेकी टैक्स कलेक्शन गॾु थिए उहा थी सघे थी, मुमकिन थी सघे थी। नंबर ॿियो जेको IMF वारनि जेको नेशनल टैक्स काउंसिल ते उन्हनि चयो आहे त कॉन्फिडेंस बिल्ड कयो वञे थ्रू फेडरल ऐं प्रोविंसिस जे टर्म्स में जेके एग्रीकल्चर ऐं इनकम टैक्स इन जे हिसाब सां इन ते फोकस कयो वञे। अच्छा, ॿी हिकिड़ी मां शइ चवंदुसि त टैक्स कलेक्शन जे हिसाब जो पंहिंजी जाइ ते, पर जेको असां इंटरनेशनल ट्रेड कयूं था उन में असां मेन फोकस कयूं था रॉ मटीरियल ते, एक्सपोर्ट में। उहो जेसि ताईं असां फिनिशिंग गुड्स ते न कंदासीं असांखे फ़ाइदो कोन थींदो। तव्हां ॾिसो एग्रीकल्चर जे हिसाब सां असां काफ़ी प्रोडक्ट्स में बांग्लादेश खां अॻियां आहियूं, मगर असां उन्हनि रॉ मटीरियल्स ते वधीक फोकस था कयूं एक्सपोर्ट ते, ऐं एज़ कम्पेयर टू बांग्लादेश जेको आहे उहो रॉ मटीरियल्स ॿाहिरां जेको आहे घुराए थो इम्पोर्ट, पर फिनिशिंग गुड्स थ्रू पंहिंजे प्लेटफॉर्म था करे थो। अगरि असां इन फिनोमिना खे अपनायूं त इन सां असांखे लोन वापसि करण में हिकिड़ो वॾो सपोर्ट मिली सघे थो। कंपेरेटिवली अगरि तव्हां ॾिसो त पाकिस्तान खे एग्रीकल्चर सेक्टर में वधीक आहे एडवांटेज, मगर अनफॉर्चुनेटली असां जेको रॉ मटीरियल ते फोकस कयूं था उनजे करे असां इन शइ खां महरूम था थी वञूं ऐं असां टैक्स कलेक्शन में ओतिरो एफिशिएंटली नथा करे सघूं जेको असां फिनिशिंग गुड में करे सघूं था। जी बिल्कुलु डॉक्टर पाशा, बिल्कुलु इंतहाई अहम तव्हां ॻाल्हि ॿोल करे रहिया। अच्छा, डॉक्टर रहीम बख्श सुम्हियो साहब, तव्हां जब्बार मेमन साहब जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया आहियो, डॉक्टर पाशा जी कीअं था नए मुआहिदे खे ॾिसो तव्हां, स्टाफ सतह जो ही मुआहिदो आहे, इन सां इन मुआहिदे सां असांजी मईशत ते कहिड़ा असर पवंदा, आम माण्हुनि ते कहिड़ा असर पवंदा, ईंदड़ बजट ते उन जा कहिड़ा असर पवंदा, ऐं चयो थो वञे त इन मां जान छॾाई वेंदी हमेशह जे लाइ, त तव्हां छा था सम्झो हिन मुआहिदे सां आम माण्हूअ खे फ़ाइदा या क्राइसिस मां निकिरण लाइ केतिरो ही मुफ़ीद साबित थींदी? जी डॉक्टर रहीम बख्श साईं महिरबानी साईं, हिन वक़्तु जेको पाकिस्तान के मसला ॿ आहिनि। जी जी, मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हांखे? जी जी बिल्कुलु सर, हिन वक़्तु पाकिस्तान जेको मसलो आहे उहो हिन वॾे मसलो जेको आहे हिकिड़ो $130 बिलियन जेके पाकिस्तान ते कर्ज़ आहे ॿाहिरियों, उन खां पोइ असां वटि $8 बिलियन जेके आहिनि फॉरेन रिजर्व्स आहिनि, जेके 10 हफ़्तनि जी इम्पोर्ट लाइ काफ़ी आहिनि, या असां वटि जेका करंसी तमामु घणी डेप्रिशिएट थी रही आहे, 50% $US जे अगेंस्ट में डेप्रिसिएशन थी वई आहे। ॿियो असां वटि जेका बैलेंस ऑफ पेमेंट लाइ एतिरा पैसा आहिनि कोन, इहे सभु सबब आहिनि जंहिं असांखे मजबूर कयो IMF तरफ़ वञण जो। ज़ाहिर आहे हिन वक़्तु असांजी मजबूरी आहे IMF तरफ़ वञणु ऐं IMF खां लोन वठणु। हिन वक़्तु जेको स्टेट बाय एग्रीमेंट तहत 1.1 बिलियन जो मुआहिदो बि थी वियो, ऐं इन खां पोइ जेका पाकिस्तानी गवर्नमेंट वरी इहा बि चाहे रही आहे त $6 खां $7 बिलियन जेको IMF खां वरी ॿीहर जेको असां कर्ज़ वठूं ईंदड़ कुझु सालनि जे लाइ। त यानी असांखे IMF खां असां जान त कोन ठाहे सघंदासीं, पर इन IMF जे लोन वठण खां गॾु असांखे शराइत पूरा करणा आहिनि, उहे ॾाढा सख़्तु शराइत आहिनि। हाणे ई मां ख़बर ॿुधी रहियो हुयुसि त तक़रीबन 17% GST तव्हांखे लागू करणी आहे पेट्रोलियम प्रोडक्ट ते। त ज़ाहिर आहे हाणे जेके 17% तव्हां पेट्रोल प्रोडक्ट ते तव्हां GST लागू कंदव, जल्दी ॻाल्हि में इहे 15 ॾींहं बि कोन इंतज़ारु कंदा, हिकु GST लागू करे नई क़ीमतूं रखंदा, जंहिंसां तव्हांजी जेका इन्फ्लेशन आहे उहा अञा वधी वेंदी। उन खां अलावा जेको हिन जो ॿियो जेको मौक़िफ़ आहे उहो इहो आहे त तव्हां स्टेट बैंक जेतिरो थी सघे हुनखे ख़ुदि मुख़्तियार ऐं आज़ादु कयो। कंहिं बि को बि इदारो हुकूमत खां ख़ुदि मुख़्तियार आज़ादी कंहिं हद ताईं ठीकु आहे। हाणे हिन वक़्तु तव्हां ॾिसो स्टेट बैंक वॾे अरसे खां 22% पॉलिसी रेट रखी रही आहे। उनजो मक़सदु इहो आहे त भई जेका डिमांड आहे उहा जेको तव्हां ही जेको प्राइस वधाए रहिया आहियो जेको पेट्रोलियम प्रोडक्ट जी, या तव्हां वरी ॿीहर जेको आहे बिजली जी क़ीमत जी गैस जी क़ीमत जी प्राइस वधाई आहे, त इन सां तव्हांजे जेको इन्फ्लेशन खे रोकण में थी विया आहियो। सो इन करे जेको ख़तमु कयो। बाक़ी जेका हाणे बि पंहिंजो जेको उनखे ॿीहर उनखे सेट कजे, त ज़ाहिर आहे असां चऊं त टैक्स कयो
टैक्स घटि हुजनि अच्छा त ऐं इहा कंडीशन मुंहिंजी ॻाल्हि में त अलावा जेको आहे त वधायो इहा बि बहितर पर इहा बि नंढी मां ॻाल्हि कंदुमि जेका प्राइवेटाइज़ेशन ऑफ एसओईस आहे स्टेट ओन एंटरप्राइज़ काफ़ी ॻाल्हि बि थी सघे काफ़ी दोस्तनि सुठियूं ॻाल्हि सां इन ते रोशनी विझी त स्टेट एंड ओन एंटरप्राइज़ इहे माण्हुनि जे पैसनि मां वरितल आहिनि तव्हां उनखे खपायो छो था तव्हां उनखे राइट साइज़ कयो उनखे तव्हां बहितर कयो उन में मैनेजमेंट आणियो त इहे जेके कंपनियूं तव्हांखे कमाए ॾियनि हाणे इन मिसाल मां तव्हांखे पाकिस्तान स्टेट ऑयल हाणे उन पाकिस्तान जो तक़रीबन 60-70 बिलियन रुपीस प्रॉफिट कमायो आहे इहा बि त स्टेट ओन एंटरप्राइज़ आहे इहा बि त हुकूमत जो आहे सो त इहा हले थी त ॿियो इदारा छो था हली सघनि पीआई जो खसारो आहे त पीआई जो खसारो खे पुॼाइण में केरु किरदार आहे उन सभिनी खे जेको आहे कटड़े में आणिजे ऐं पीआई खे तव्हां बहितर कयो था जीअं इहा पीआई माण्हू के सुठियूं सहूलियतूं बि ॾे ऐं मुल्क लाइ रेवेन्यू कमाए करे इन मां आम माण्हुनि जी भलाई बि थिए उन मां पैसो ख़र्च थिए पाकिस्तान रेल स्टील मिल आहे सभिनी इदारे खे बहाल करे इहे जेको आहे प्रॉफिट मेकिंग जेके इशूज़ करे ऐं जेको प्रॉफिट बचे थो उहो माण्हू जे ख़र्च ते कजे जेके तव्हांखे पेश कंदव त ज़ाहिर आहे इहे इदारा पोइ कंहिं थी वेंदा ऐं जेको प्रॉफिट कमाए थो उहो कंहिं हिकु शख़्स जे खीसे में बि यानी करे हुकूमत पंहिंजे कंट्रोल में रखे थी त इहो सॼो प्रॉफिट मुल्क आम माण्हू जे मथां ख़र्च थींदो असां अक्सर के सरमायादार निज़ाम जेके माण्हू चवनि था त भई हुकूमत खे कारोबार न करणु घुरिजे छो न हुकूमत खे कारोबार करणु घुरिजे हुकूमत खे इदारा बि हलाइणु घुरिजनि ऐं हुकूमत खे सो IMF जा जेका इन जा ॾाढा मोहलिक जेके असरात असांखे अॻिते नज़र ईंदा हिकु नंढो मां असां मिसाल ॾेई वियुसि त कीअं जेको आहे पेट्रोल जा अघ वधंदा तकड़ा त इहे मामला अञा वधीक ख़राब थी वेंदा ऐं इन खां अलावा जेको में ॻाल्हि थी त भई 18% GST थी वई ऐं एक्साइज ड्यूटी बि तव्हां वधायो जेके लोकली असेंबल ऑटोमोबाइल्स आहिनि अॻे बि गाॾियूं माण्हू जी पहुच खां ॿाहिरि आहिनि ऐं तव्हां उन मथां जेकॾहिं एतिरो तव्हां GST लॻाई त ज़ाहिर इहो वधीक जेको आहे तव्हांजो पंहिंजो जेकी गाॾियूं महांगी थी वञूं बचाई ॻाल्हि थी त भई ईरान सां तव्हां IP जेको वाइदो पियो आहे ईरान पाकिस्तान पाइपलाइन इन ते मुआहिदे ते अमल करे ऐं तव्हां गैस मुफ़्त में या सस्ते अघ में तव्हां वठी सघो था जंहिंसां तव्हांजा मामला हल थी सघनि था बहरहाल IMF जेको मां ॾिसां थो त जेके मुआहिदात कयूं था इन जा ॾाढा ख़तरनाक जेके नतीजा निकिरनि था अॻिते आम माण्हुनि ते तमामु घणा हानिकार असर पवंदा बिल्कुलु डॉक्टर रहीम बख़ साहब तव्हां इंतई अहम ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियो त इन जा जेके असरात हूंदा उहे तमामु ख़तरनाक थी सघनि था आम माण्हू जे मथां इन जा तमामु वॾा असर पवंदा डॉक्टर नवेद साहब तव्हां तफ़सीली माहिरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया आहियो तव्हां खां सम्झणु चाहींदासीं ऐं आम सादी ॿोलीअ में आम माण्हुनि खे बि तव्हां वटां तव्हांजे ज़रिए सम्झाइण जी कोशिशि कंदासीं IMF जो मुआहिदो आहे हिकु त इन मुआहिदे खे तव्हां कीअं था ॾिसो इन जा जेके असर हूंदा इन जा जेके हूंदा उहे छा था सम्झो त ईंदड़ बजट ते उन जा केतिरा असरात हिन मुआहिदे जा हूंदा ऐं इन सां आम माण्हूअ जी जेके असांजी मईशत आहे आम माण्हूअ जो जेको हाल आहे उन ते उन जा कहिड़ा असर पवंदा महिरबानी असलम साहब IMF बेसिकली असांखे बचाइण जे लाइ कोन आयो आहे बल्कि IMF जा हिकिड़ा पंहिंजा एजेंडा आहिनि जेके इम्प्लीमेंट करणा आहिनि ऐं जेके ज़ाहिरी तौर ते मीडिया जी कंज़म्पशन जे लाइ या आम माण्हू जे कंज़म्पशन जे लाइ एजेंडा पॉइंट्स ॾिना वेंदा आहिनि उहे बज़ाहिर टैक्स नेट वधाइण आहे पावर एंड गैस में सेक्टर्स में टैरिफ आहे त जीअं उन्हनि जी जेका सब्सिडीज़ आहिनि या उन्हनि खे एफिशिएंट बणायो वञे थेफ्ट जेको आहे उहा घटि खां घटि कई वञे सर्क्युलर डेट जो जेको इशू आहे उहो ख़तमु कयो वञे जेको हिन वक़्तु तक़रीबन 6.5 ट्रिलियन रुपयनि ताईं पुॼी वियो आहे इंट्रेस्ट रेट आहे जेको मतिलबु हिकु सम्झो त स्टेट बैंक पाकिस्तान जी इकॉनमी जी निड़ीअ ते लत रखी बीठी आहे त कर्ज़नि खे एतिरो महांगो कयो जो कोई बि स्मॉल बिज़नेस उनखे बोरो करे न सघे पैसा वठी न सघे कर्ज़ वठी न सघे ऐं इकॉनमीअ जो जेको चरखो आहे उहो मुसलसल बंदि रहे ऐं उन खां पोइ फ्री ऐं फ्लोटिंग एक्सचेंज रेट आहे माना डॉलर जी मैनिपुलेशन न करणी डॉलर जी प्राइस फ्रीली तय थींदी पर जॾहिं असां थोरो डीप ॾिसूं था बियॉन्ड द फिगर्स एंड बियॉन्ड द स्टेटमेंट्स त असांखे ख़बर थी पवे त बेसिकली जेको मेन एजेंडा आहे IMF जो हिननि टॉक्स जे सक्सेसफुल थियण जो उहे इहे सभु पॉइंट्स न आहिनि हिन में जेको मेन एजेंडा आहे उहो आहे प्राइवेटाइज़ेशन
प्राइवेटाइजेशन जे लाइ लाज़मी तौर ते इहो चयो वियो आहे त हिन वक़्तु जेका नओं SOE लॉ आयो आहे स्टेट ओन्ड एंटरप्राइज़िस खे हलाइण जे लाइ या उन्हनि जी गवर्नेंस जे लाइ जेके पॉइंट्स IMF ॾिना आहिनि पाकिस्तानी गवर्नमेंट खे उहे पॉइंट्स इम्पॉर्टेंट आहिनि त मुख़्तलिफ़ जेके स्टेट ओन्ड एंटरप्राइज़िस आहिनि जेके गुज़िरियल चंद सालनि खां खसारो पिया ॾेखारनि या माइल्ड प्रॉफिट पिया ॾेखारनि उहे मतिलबु उन्हनि जी जेका गवर्नेंस आहे उन्हनि खे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे बुनियाद ते पहिरियां खयो वञे ऐं उन खां पोइ जेको आहे उन्हनि खे फुली प्राइवेटाइज़ कयो वञे अहिड़े क़िस्म जो जेको हिकिड़ो दस्तावेज़ तयारु कयो वियो जंहिं ते गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान एग्री कयो आहे ऐं सभिनी खां वधीक जेका ख़तरनाक ॻाल्हि आहे जेका स्ट्रेटेजिक पॉइंट ऑफ व्यू खां उहा आहे त इन जे पहिरें फेज़ में स्टेट ओन्ड एंटरप्राइज़िस जे नए लॉ जे तहत पाकिस्तान जे 4 इदारनि खे शामिल कयो वियो आहे त इन्हनि खां इहा शुरू कयो वेंदो माना पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप उन में आहे नेशनल हाईवे अथॉरिटी अच्छा मेन स्ट्रीम मीडिया इन्हनि जे बारे में कुझु बि नथो ॿुधाए ॿियो असांजो आहे पाकिस्तान नेशनल शिपिंग कॉर्पोरेशन टियों आहे पाकिस्तान ब्रॉडकास्टिंग ऐं चौथों आहे पाकिस्तान पोस्ट ऐं ही हिकिड़ो नॉन गवर्नमेंटल ऑर्गेनाइज़ेशन ऐं इंडिपेंडेंट रिसर्चर्स आहिनि जेके कमु था कनि कमिटी फॉर एबोलिशन ऑफ इलिजिटिमेट डेट उन्हनि जे तहत उन्हनि जी इहा रिपोर्ट आई आहे त बेसिकली पाकिस्तान जा ही 4 इदारा पहिरें जेको आहे फेज़ में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे नाले में या गवर्नेंस जे नाले में प्राइवेटाइज़ करण जे लाइ खया वेंदा सो उन खां पोइ जेका ॿी शइ थी आहे हिन वक़्तु जेका मुआइदे जी जेको हाणे मुआइदो असांजो सक्सेसफुल थियो आहे जंहिंजे बुनियाद ते असांखे $1 अरब $10 करोड़ IMF असांखे ॾींदो प्लस में असांजी क्रेडिट वर्दीनेस इम्प्रूव थींदी ऐं जेके मुख़्तलिफ़ कमर्शियल बैंक्स आहिनि इंटरनेशनल डोनर्स आहिनि उहे असांखे पैसा ॾींदा त असां हिन कर्ज़ जेके असां वटि डेट ट्रैप असां वटि आहे जेको असांजी कैश जी ज़रूरत आहे कैश नीड आहे इम्पोर्ट बिल्स आहिनि जेके पे करणा आहिनि उन्हनि जे पेमेंट जे लाइ उहो कर्ज़ खपंदो असांखे त उहो जेको ॿियो पॉइंट आहे उहो आहे त असांजा जेके 3 मेजर इंटरनेशनल एयरपोर्ट्स आहिनि उहे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे बुनियाद ते ऑलरेडी इंटरनेशनल कंपनियुनि खे मुआइदा कया विया आहिनि ऐं उन्हनि खे ॾिनो वियो आहे त चवण जो मतिलबु इहो आहे त IMF बेसिकली बज़ाहिर त रुगो $1 अरब या $10 करोड़ या असांजो सेवियर थी अचे थो या असांखे बचाइण जी कोशिशि करे थो या असांखे डिफॉल्ट खां बचाइण जी कोशिशि करे थो पर असुल में एजेंडा इहो आहे त प्राइवेटाइज़ कयो वञे गवर्नमेंट जी साइज़ खे घटि कयो वञे जंहिंसां तमामु वॾा प्रॉब्लम्स क्रिएट थींदा इंट्रेस्ट रेट जेको आहे इन वक़्तु 22% आहे जीअं मूं पहिरियां बि चयो त इहो बेसिकली न रुगो इकॉनमीअ जी निड़ीअ ते लत ॾिनी वई आहे स्टेट बैंक जे तरफ़ां पर उन सां गॾु गॾु तव्हां इहो ॾिसंदव त जेको गवर्नमेंट टैक्स असां खां कलेक्ट करे थी जेको गवर्नमेंट पंहिंजे इदारनि जे थ्रू पैसा थी कमाए मतिलबु गैस जे मद में असां पैसा था भरियूं बिजली ख़रीद था कयूं त उनजा पैसा था भरियूं या ॿिया जेके असां गवर्नमेंट खे पेमेंट कयूं था मुख़्तलिफ़ उहे सभु पैसा बैंकुनि ॾे था वञनि इंट्रेस्ट पेमेंट जी मद में पोएं दफ़े पोएं साल जी बजट में 32% जेका मतिलबु डिफेंस एक्सपेंडिचर 17% आहे 17% असां डिफेंस एक्सपेंडिचर ते बजट जो ख़र्च था कयूं ऐं 32% असां व्याज जी पेमेंट में था ख़र्च कयूं हाणे हिन तव्हां अंदाज़ो लॻायो त जेके असांजूं बैंकूं आहिनि उहे 22% ते कोई उन्हनि खां कर्ज़ कोन थो वठे पर 86% उन्हनि जो मुनाफ़े जी शरह आहे हिन साल जी हिन जो मतिलबु आहे त जेके असांजूं कमर्शियल बैंक्स आहिनि उन्हनि जो मेन मक़सदु सिर्फ़ु इहो रहियो आहे त गवर्नमेंट खे कर्ज़ ॾियो छाजे करे जो 22% ते रुगो गवर्नमेंट ई कर्ज़ वठी सघे थी आम माण्हू त वठी न सघंदो
ऐं जॾहिं गवर्नमेंट इहो कर्ज़ वठंदी पंहिंजा कमकारियूं हलाइण जे लाइ, असांखे मुलाज़िमनि खे पघारूं ॾियण जे लाइ, म्यूनिसिपैलिटीज़ खे फंड्स करण जे लाइ, डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया खे फंड्स जे लाइ, मतिलबु नालियूं साफ़ करण जे लाइ और स्ट्रीट लाइटिंग जे लाइ, रोड्स जी मेंटेनेंस जे लाइ बि असांखे कमर्शियल बैंक्स खां कर्ज़ था वठणा पवनि। ऐं उन जे मोट में असां उन्हनि खे पोएं दफ़े 7 ट्रिलियन रुपीस ॾिना हुआ, जेके 32% हुया असांजी टोटल जेको आहे एनुअल बजट जा। त माना असांजो टैक्स पेयर्स जो जेको पैसो आहे उहो वञे थो बैंकुनि जे तरफ़। हाणे ॾिसूं था त जेका ऑस्टेरिटी मेयर्स जूं ॻाल्हियूं था करनि, इहो सभु दहमान आहे, इहो इल्यूजन पैदा कयो थो वञे। हाणे जेकॾहिं असां UNDP जा अंग अखर ॾिसूं त UNDP पोएं साल इहो रिपोर्ट में ॼाणायो आहे त $17.5 अरब जी सब्सिडी कंहिं न कंहिं तरीक़े सां गवर्नमेंट पंहिंजी अशराफिया खे हर साल ॾींदी आहे। $17 अरब जेके तक़रीबन 4,250 अरब रुपया साल जा थियनि था। ऐं ही जेका ऑस्टेरिटी जी ॻाल्हि था करनि, उन सां जेकॾहिं असां फुल नमूने सां उन ऑस्टेरिटी ते अमल बि कयूं त वधि में वधि साल जा 200 अरब रुपया बचाईंदासीं। हाणे जेके टैक्स हेवन्स ॾिना था वञनि, जेके एनर्जी जेका आहे मुख़्तलिफ़ इंडस्ट्रीज प्राइवेट इंडस्ट्री खे सब्सिडाइज़्ड रेट ते ॾिनी थी वञे, फ्री पेट्रोल ऐं गिफ्टेड प्लॉट्स ऐं अलाए कहिड़ा कहिड़ा जेको आहे फ़ाइदा रिच एलीट क्लास खे ऐं अशराफिया खे ॾिना था वञनि, जो हिन वक़्त जा अंग अखर इहो था ॿुधाइनि त पाकिस्तान जी टोटल इकोनॉमी जो 50% असांजो रिच 20% कंट्रोल थो करे, ऐं जेको बॉटम 20% आहे, पुअरेस्ट 20% आहे, उहो हार्डली 7% इकोनॉमी जा उहो इंजॉय थो करे। हाणे इन सिचुएशन में तव्हां ॾिसी सघो था, सम्झी सघो था त जेके इंटेंशन्स आहिनि गवर्नमेंट जा ऐं जेके उन्हनि जा क्लेम्स आहिनि, उन्हनि ॿिन्ही में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। कंहिं बि सूरत में न महांगाई घटि थियण जा चांसिस आहिनि इन्हनि मुआइदनि जे नतीजे में, ऐं नई वरी अवाम खे को रिलीफ मिलण जी ॻाल्हि थींदी। बजट में मुमकिन आहे, पॉपुलर गवर्नमेंट्स आहिनि, वोट जी ताक़त सां हुकूमत ठाहींदियूं आहिनि ऐं उन्हनि जो रूट्स आहिनि अवाम में, त चई सघिजे थो त कुझु पघार मथां वधे आम माण्हूअ जी। बाक़ी पेट्रोल जी प्राइस, इलेक्ट्रिसिटी जी प्राइस त उन्हनि जे हुअं ई हथ में कोन्हे, उहा त हुअं ई गवर्नमेंट खे IMF जे डिक्टेशन ते हलणो आहे। ऐं हिन वक़्तु त असांजो फाइनेंस मिनिस्टर बि इकोनॉमिस्ट कोन्हे। पाकिस्तान जहिड़े मुल्क जी सभ खां वॾी बदकिस्मती इहा आहे त असांखे गुज़रियल 20 सालनि खां बैंकर या चार्टर्ड अकाउंटेंट ई मिलनि था फाइनेंस मिनिस्टर। हालांकि फाइनेंस मिनिस्ट्री पूरी दुनिया में सभिनी खे ख़बर आहे त पॉलिसी मेकिंग जेका इकोनॉमी जी हूंदी आहे, इकोनॉमिस्ट हलाईंदो आहे, बैंकर न हलाईंदो आहे। बैंकर खे सिर्फ़ु अकाउंटिंग जी ख़बर हूंदी आहे, बैंकर खे पंहिंजी बैंक जो मुनाफ़ो सम्झ में ईंदो आहे। हुनखे मैक्रो इकोनॉमी जी कहिड़ी ख़बर आहे, हुनखे माइक्रो इकोनॉमी ऐं हुन जूं सटिलिटीज़ ऐं कॉम्प्लेक्सिटीज़ जी कहिड़ी ख़बर, इहा कंहिंखे बि ख़बर कोन्हे। पर चूंकि कॉन्फिडेंस बिल्डिंग करणी आहे, IMF बि बैंक आहे, ऐं हिन पासे ॾांहुं मिनिस्ट्री ऑफ फाइनेंस में जेकॾहिं को बैंकर उन्हनि खे रिप्रेज़ेंट करे थो त उनजे लाइ टॉक्स जे कामयाब थियण जा चांसिस वधीक थी था वञनि। ऐं उहे टॉक्स जॾहिं कामयाब थिया थियनि त हिन जो मतिलबु इहो न आहे त इकोनॉमी क्राइसिस मां निकिती, बल्कि उनजी टेम्पररी कैश नीड पूरी थी आहे। जेका कैश हुनखे खपे थी फॉरेन एक्सचेंज में, उहा पूरी थी आहे। सो असां त दुआ था कयूं मुल्क जे लाइ त को पॉलिसीज़ अहिड़ियूं ठहनि जेके ठोस हुजनि, जिनजे बुनियाद ते 25 करोड़ अवाम जेको मतिलबु मुसलसल तकलीफ़ मां गुज़री रहियो आहे, मुसलसल ॿिनि वक़्तनि जी मानीअ जे लाइ परेशान आहे, मुसलसल जेको आहे उहो जुस्तजू में आहे त उनजी औलाद, उन्हनि जो अॻियों नसुल सुधरे, जेकॾहिं हू पाण जेको आहे ॾुखियाईअ में गुज़ारनि था, त गवर्नमेंट अहिड़ी पॉलिसी ठाहे वठे। पर ईंदड़ हिन में कुझु नज़र कोन थो अचे। बिल्कुलु डॉक्टर साहब, तव्हां सही था चओ, तव्हांखे माशी माहिर आहियो, तव्हांखे शयूं नज़र न पियूं अचनि वेझे मुस्तक़बिल में त को बहितरी अची सघे थी। तव्हां ठीकु पिया चयो त ठोस पॉलिसी जी ज़रूरत आहे, ग़रीब जेको मिसकीन माण्हू आहे उन जे लाइ पॉलिसीज़ ठहनि। अच्छा डॉक्टर रहीम बख़्श सुमरो साहब, असां अगरि IMF जे नए बेल आउट पैकेज ते ॻाल्हि ॿोल कयूं था,
अच्छा, डॉक्टर रहीम बख्श सुमरो साहब डिस्कनेक्ट थी विया। डॉक्टर पाशा साहब तव्हां असां सां गॾु मौजूदु हो? अच्छा अच्छा, डॉक्टर जब्बार साहब तव्हां तफ़सीली शयुनि खे सभु ॿुधी रहिया आहियो, तव्हां बि असांखे तफ़सीली शयूं ॿुधायूं। आख़िर में मां तव्हां खां मालूम कंदुमि नए बेल आउट पैकेज ते ईंदड़ महीने चवनि था ॻाल्हियूं थींदियूं, ऐं हिन वक़्तु जेकी असांजे जेको आम माण्हू आहे इन जूं समूरियूं नज़रूं लाज़मी आहे IMF ते, इन मुआहिदनि ते। आम माण्हू वीचारो इन्हनि शयुनि में हूंदो आहे त उनखे अटो गीह भाॼियूं वग़ैरह इहे सस्तियूं मिलनि, पर महांगाई तेज़ी सां, इन्फ्लेशन तमामु तेज़ी सां वधे थो। त हाणे समूरियूं नज़रूं IMF ते, ईंदड़ नई हुकूमत ते आहिनि, त छा था सम्झो नई हुकूमत वटि अहिड़ी सघ हूंदी त उहा IMF खे फेस करे हिकु तरफ़, ऐं ॿिए तरफ़ हिन बजट में ऐं आम माण्हुनि लाइ को रिलीफ खणी अचे? तव्हां मूंखां वेठा पुछो? जी जी जबर साहब। जी जी जी, दरअसल मुंहिंजो ख़्याल आहे थोरी देरि जे लाइ असां IMF जो जेको प्रेस रिलीज़ आहे उनखे तव्हां पढ़ंदव जी त हुन में IMF इहो चयो आहे त पाकिस्तान में लो ग्रोथ, घटि पैदावार ऐं हाई इन्फ्लेशनरी जेका कंडीशन आहे उहा अञा जारी रहंदी। हाणे तव्हांजे जेको सुवाल जो जवाबु आहे उनखे हिन में तलाश करण जी कोशिशि कयूं। जेकॾहिं असां वटि ग्रोथ बि न हूंदी, इन्फ्लेशन बि हायर हूंदी, ऐं उन इन्फ्लेशन जो मुक़ाबिलो करण लाइ जेकॾहिं 1 2 3 करे 12 पॉइंट्स आहिनि जेके IMF ॻाल्हाए वेठी, डिस्काउंट रेट जेको आहे सोचे थोरी देरि पहिरियों जेको तजियो हो मां ॿुधो पिए सुठो तजियो हो, त उन जेको डिस्काउंट रेट खे त सिर्फ़ु असां हिकिड़ो ॾिसूं वेठा त हिकिड़ो स्टेट बैंक जो रेट आहे। जेॾी महिल लैंडिंग थींदी आहे त लैंडिंग में हमेशह रिस्क फैक्टर हूंदो आहे। त लैंडिंग जेका आहे सा पाकिस्तान में 30% ताईं थींदी अथव लैंडिंग, माइक्रो फाइनेंसिंग में 28 खां वठी 32% ताईं थींदी अथव। त इन सॼे लैंडिंग में जेको आहे जेकॾहिं डेवलपमेंट इकोनॉमिक्स जे नुक़्ते नज़र सां ॾिसूं ऐं थोरो हिकिड़ो फाइनेंशियल इकोनॉमिस्ट जे व्यू पॉइंट खे बि ॾिसूं त पाकिस्तान में जेको कुझु कर्ज़ा आहिनि उहे सरकार खे सवले तरीक़े सां जेको आहे सो हिकिड़ो सवलो क्लाइंट सम्झी करे बैंकुनि ॾियनि वेठी। त उन में छा आहे जो बाक़ी जेके पैसा आहिनि उनखे अंग्रेजी में चयो आहे क्राउडिंग आउट, माना तव्हां प्राइवेट सेक्टर खे त ॿाहिरि वेठा कढो, ऐं उन प्राइवेट सेक्टर में वरी जेको सभ खां वधीक वीक सेगमेंट आहे उहो आहे SME जो, उहो त बिल्कुलु ॿाहिरि निकितल आहे। छाकाणि त पाकिस्तान में जेकॾहिं हिन वक़्तु असां सूरत हाल ॾिसूं त टोटल फाइनेंसिस जेके लैंड पे था थियनि, गवर्नमेंट सभ खां वॾो बारोवर आहे, ऐं प्राइवेट सेक्टर जी एक्सेस ऐं SME इंक्लूसिव जेका आहे सा 6% जेको कोन्हे। हाणे वापसि अचूं त आख़िर थियणु छा वारो आहे? थोरी देरि लाइ जेकॾहिं असां ॻाल्हियूं इहो कयूं त टफ कंडीशन अचण वारियूं आहिनि। शहबाज शरीफ़ इहो वेठो चए त भई असां अशराफिया खां, जंहिंमें पाण शामिल आहे, अशराफिया खां असां वठी अच्छा जबर साहब जी उन्हनि माण्हुनि खे ॾींदासीं जेके माण्हुनि जी कुवत ख़रीद। जी 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 चओ तव्हां कुझु पुछो? बिल्कुलु जवाब साहब तव्हां बिल्कुलु कंटिन्यू कयो, थोरो तव्हांजो आवाज़ रुकिजी वियो उनजे करे मूं। अच्छा अच्छा, त हाणे जेको आहे सो शहबाज शरीफ़ जेको पाण ख़ुदि बि अशराफिया जो हिकिड़ो हिसो आहे, उहो इहो पियो थो चए त असां अशराफिया खां जेको आहे सो वठी करे वज़न जेको आहे सो असां उन्हनि ते वज़न विझी करे, ऐं इहो जेको महांगाई जो वज़न जेको यानी ग़ुर्बत में शामिल माण्हू जिन खे वर्ल्ड बैंक जे कुझु स्टैंडर्ड्स में बिलो पॉवर्टी लाइन वग़ैरह चवंदा आहिनि, जंहिंजी वाक़ई हिकिड़ी हेठि सतह जी आमदनी हूंदी आहे, उन्हनि खे असां रिलीफ ॾींदासीं। मुंहिंजे ख़्याल में त बजट में जेके बि एस्केलेशन्स या मिनी बजट्स या एडिशनल बजट्स हूंदा आहिनि, उन्हनि जो सॼो भार वञी इन्हनि ग़रीब माण्हुनि जे मथां पवंदो आहे। जंहिं मुल्क में हिन वक़्तु जेको आहे सो 60% जेको आहे, मां तव्हांखे हिकिड़ो पाकिस्तान जे एमिनेंट जेके इकोनॉमिस्ट आहिनि, मां पाण बि अप्लाइड इकोनॉमिक रिसर्च सेंटर में गवर्नर आहियां, त उन्हनि जे चवण मुताबिक़ 60 खां वठी 63% माण्हू जेके आहिनि से इन गुर्बत जे बेंच मार्कुनि खां हेठि अचनि पिया था पाकिस्तान में, ऐं 2 करोड़ माण्हू जेके आहिनि जेके वर्कबिलिटी में कमु करण जी क़ाबिलियत रखंदे बि बेरोज़गार थी विया आहिनि। 90 लख माण्हू हिकिड़े साल में जेको आहे सो मज़दूर जेके आहिनि से पंहिंजे उन्हनि कमकारियुनि खां जेके असां चवंदा आहियूं डेली वेजर ऐं कॉन्ट्रैक्ट एम्प्लॉइज़, उहे ॿाहिरि थी चुका आहिनि। हाणे जेकॾहिं इन क़िस्म जी सूरत हाल में जेको आहे
सो इहा जेका एम्प्लॉयबिलिटी जी कैपेसिटी कोन्हे असां वटि जेको आहे सो इहो ज़रूरु आहे त IMF चयो आहे त तव्हां कुझु पंहिंजो स्पेस ॻोल्हियो छाजे लाइ त इहे जेके वल्नरेबल ग्रुप्स आहिनि जिन ग्रुप्स खे पंहिंजो 3 वक़्तनि जी मानी मुयसरु कोन्हे या जिन ग्रुप्स खे थोरी देरि लाइ असां डिसेंट वर्ड्स इस्तेमालु कयूं सुठा लफ़्ज़ त पॉवर्टी आहिनि बिलो पॉवर्टी आहिनि उन्हनि जे लाइ स्पेस पैदा कयो हाणे उन्हनि जे लाइ स्पेस इहो ई अथव जेको तव्हांजे साम्हूं आहे 25 अरब रुपया थोरी देरि लाइ असां चऊं सिंध गवर्नमेंट जेका आहे सा चए थी त भई BISP ऐं प्लस यूटिलिटी स्टोर्स फेडरल गवर्नमेंट पई थी चए उन्हनि में 25 अरब रुपया विराए छॾियूं पंजाब में जेको आहे सो नवाज़ शरीफ़ जे कुझु न हूंदे बि उनजे तस्वीरूं छापी करे असां जेको आहे ॼण त पोइ नवाज़ शरीफ़ जा पंहिंजा पैसा हुजनि उन्हनि जा जेके आहिनि से बैग्स जेके आहिनि से डिस्ट्रीब्यूट कयूं हाणे जंहिं मुल्क में हिकिड़ी कंसिडरेशन ऑफ रिज़ोल्यूशन ऑफ इकोनॉमिक प्रॉब्लम एॾी त यानी सस्ती हुजे सस्ती शोहरत लाइ हुजे इज़त नफ़्स जो को ख़्यालु कोन्हे तव्हां तस्वीरूं ॾिसो वेठा माण्हू लाइनुनि में बीठा आहिनि माण्हू जेके आहिनि से कहिड़े तरीक़े सां वेठा इन जेको आहे सो 300-400-500 रुपया वारी कंसेशन्स में हथु विझनि तव्हांजे सभु कुझु साम्हूं आहे ईअं लॻे थो त असां हिकिड़ी ऑर्फन ऐं ख़ैराती स्टेट ठही चुकी आहे हाणे वापसि था अचूं त भई उहो अशरफिया खां छा वठणु खपे शहबाज शरीफ़ जे चवण मुताबिक़ जेको आहे सो 2700 अरब रुपया असांजा ट्रिब्यूनल्स हाई कोर्ट ऐं अपीलुनि में आहिनि जेके असांखे अशरफिया खां वठणा आहिनि ऐं जेकॾहिं असांखे हिननि जा अधु पैसा मिली वञनि 1300 अरब तॾहिं बि असांजे लाइ तमामु घणो हिकिड़ो स्पेस पैदा थींदो तव्हांखे कंहिं रोकियो आहे जेकॾहिं तव्हां इलेक्शन कमीशन हिकिड़े अधु कलाक में राति जो सुप्रीम कोर्ट वेही करे 9 खां वठी 12 ताईं फ़ैसिला पई थी ॾिए पंहिंजी एफिशिएंसी एतिरी पई थी ॾेखारे इहे पैसा जेकॾहिं तव्हां इन्हनि टैक्स ट्रिब्यूनल्स मां छो नथा वठी सघो छा तव्हां नथा चई सघो इन्हनि जजनि खे त बाबा असां जेको आहे सो हिकिड़ो ख़ैराती क़िस्म जे हिकिड़ो अंसरनि ऐं अनासरनि जे हवाले सां शनाख़्त पई थी असांजी खे जॾहिं त अमेरिकन कांग्रेस में दुनिया में ॾिसो इहा रिले पई थिए जॾहिं हू स्टेटमेंट पियो ॾिए त पाकिस्तान जी हालत माशी ख़राबु आहे ऐं असां इहो सम्झूं था त 70% पाकिस्तान जे रेवेन्यू कलेक्शन जी अदायगी थी थिए कर्ज़नि में हाणे मूंखे ॿुधायो इहो यूनाइटेड स्टेट्स जे कल्ह तव्हां ॿुधो इहो जेको असिस्टेंट वाइस जेको सेक्रेटरी आहे हिननि जो ॾिनो त हाणे असांजे यानी का बि शइ किथे बि दुनिया में लिकल कोन्हे माण्हू आईने जे साम्हूं साॻियो हूंदो आहे ऐं आईने जे पोयां बि या आईने जे साम्हूं न थियण करे बि साॻियो हूंदो आहे हाणे वापसि अचूं त 2700 अरब मां तव्हां 1300 अरब रुपया वठो न कई आहे इलेक्शन कमीशन वारी एफिशिएंसी ॾेखारियो बिल्कुलु अच्छा जवाहर साहब तव्हां इंतहाई अहम ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियो पर प्रोग्राम जो जीअं त वक़्तु इंतहाई मुख़्तसिर पुॼाणी ते पहुतो आहे इंतहाई अहम टॉपिक आहे जेकी तव्हां ॻाल्हि करे रहिया आहियो त वाक़ई बि इहो ग्राउंड रियलिटीज़ आहे त आवाम लाइनुनि में बीठो आहे मुआशी हालतूं इंतहाई तंग आहिनि पाण हिन मुआशी सूरत हाल ते ज़रूरु हिननि मामलनि ते वरी प्रोग्राम्स में ॻाल्हाईंदा रहंदासीं हिन वक़्तु असांजे प्रोग्राम जे वक़्तु नाज़ीर पुॼाणी ते पहुतो आहे अब्दुल जब्बार मेमन साहब तव्हांजी वॾी महिरबानी डॉक्टर मोहम्मद अली पाशा डॉक्टर नवेद अहमद शेख डॉक्टर रहीम बख़्श सुमरो तव्हां सभिनी जी महिरबानी नाज़ीर असांजे एक्सपर्ट्स जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं उनजो जेको तत्व आहे त हीअ IMF ऐं हुकूमत विच में मुआहिदो त थियो आहे पर मुआशी जेकी हालतूं आहिनि असांजे एक्सपर्ट्स खे इंतहाई टफ नज़र अची रहियूं आहिनि ॾुखियूं हालतूं नज़र अची रहियूं आहिनि ऐं हुकूमत ते आहे त हीअ नई हुकूमत हाणे कहिड़ा फ़ैसिला थी करे त जीअं आवाम खे रिलीफ मिली सघे नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त अला भाई।